अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। गॾा मां आदम सुनील जी ख़बर शामिल कंदासीं। यूसी मुराद मेमून हाशिम ख़ासकेली ॻोठ बारेचा मोहल्ला ऐं चन्ना मोहल्ला में सेवरेज सिस्टम नाकारा, पानी घरनि में दाख़िल। गटर जे गंदे पानी जे करे मच्छरनि जो आवाज़ वधी वियो। मलेरिया ऐं गैस्ट्रो वधण जो ख़दशो। इलाइक़े वासियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। अवामी नुमाइंदा अगोर निंड में सुतल। वोट वठण खां पोइ गाइब। शिकायतुनि जे बावजूदि का बि सुनवाई न थी सघी। ॻोठ जे अॻवाननि जी सख़्त नारेबाज़ी। तफ़सील जे मुताबिक़ मलीर जे इलाइक़े यूसी मुराद मेमून हाशिम ख़ासकेली ॻोठ में बारेचा मोहल्ला ऐं चन्ना मोहल्ला में सेवरेज जो सिस्टम नाकारा हुअण जे करे गंदो पाणी घरनि में दाख़िल थियण लॻो, जंहिंजे करे मच्छरनि जो आवाज़ वधी वियो। केतिरा ई मासूम ॿारड़ा बीमारीअ में वठिजी विया। केतिरनि ई शिकायतुनि ॾियण बावजूदि का बि सुनवाई न थी सघी। इलाइक़े जे अॻवाननि हज़ूर बख़्श बारेचो गफ़ूर चन्ना ॻाल्हाईंदे चयो त अवामी नुमाइंदा वोट वठण खां पोइ गाइब थी वञनि था। शिकायतूं ॾियण बावजूदि का बि सुनवाई न थी सघी आहे। अॻवाननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त सेवरेज जे सिस्टम खे बहाल करे असांखे बीमारियुनि खां बचायो वञे। अगरि असांजो मुतालबो हल न कयो वियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।